गंबट में रोटरी क्लब पारां डॉक्टरनि ऐं तिबी अमले लाइ हिफ़ाज़ती सामान गिम्स डायरेक्टर हवाले कयो वियो। रोटरी क्लब गंबट जे सदर अख्तर हुसैन साहतो ऐं म्यूनिसिपल कमेटी गंबट जे वाइस चेयरमैन पीर सैयद नूरुल हुदा शाह जीलानी गिम्स अस्पताल पहुची कोरोना वायरस का बचाव लाइ हिफ़ाज़ती किट्स गिम्स डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी हवाले कयूं वियूं। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे पीर सैयद नूरुल हुदा शाह जीलानी चयो त हिन आलमी वबा में डॉक्टर ऐं ॿियो अमलो फ्रंट लाइन जो किरदार अदा करे रहिया आहिनि। उन करे रोटरी क्लब तरफ़ां खेनि 75 हिफ़ाज़ती किटूं ॾिनियूं वयूं आहिनि। ये असांजी रोटरी इंटरनेशनल जे तरफ़ां रोटरी इंटरनेशनल पूरी वर्ल्ड में कमु कंदी आहे ऑर्गेनाइज़ेशन आहे। उन जी तरफ़ां असां गंबट में रोटरी क्लब आहे। पोइ हिननि असांजे रोटरी क्लब वारनि पूरे मुल्क में सभिनी डॉक्टरनि खे अस्पतालुनि खे किट्स वग़ैरह ॾिनियूं। पोइ असांजे क्लब में बि ॾिनऊं। असां क्लब में पंहिंजे डॉक्टरनि जी नर्सिंग जी सेफ्टी लाइ असां हिनखे डोनेट कयूं था गिफ्ट्स में डॉक्टर भट्टी साहब डायरेक्टर खे। हिन में 75 गाउन्स आहिनि, सॉक्स आहिनि, कुछ ग्लोव्स आहिनि, सेफ्टी के असां पंहिंजे क्लब जी तरफ़ां गिफ्ट था कयूं। उन मौके ते गिम्स डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी चयो त हिफ़ाज़ती किट्स जी अहम ज़रूरत हुई जेके रोटरी क्लब पारां फराहम कयूं वयूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk